पाकिस्तान किसान इत्तेहाद सिंध जे सदर एजाज़ अली खोखर गंबट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ शरीफ़ पारां मेरा पानी मेरी मर्ज़ीअ वारे बयान जी मज़म्मत कयां थो। पानी पाकिस्तान जे अवाम जो आहे। पानी ते जेतिरो पंजाब जो हक़ आहे ओतिरो ॿियनि सूबनि जो बि हक़ आहे। हुन चयो त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ शरीफ़ जे अहिड़े बयान सां हारियुनि ऐं आबादगारनि खे तकलीफ़ थी आहे। मरियम नवाज़ पंहिंजो बयान वापसि वठे या तशरीह करे त मेरे हिस्से का पानी मेरी मर्ज़ी चई सघिजे थो। एजाज़ अली खोखर चयो त बाक़ी समूरनि भाइरनि जे हिसे में अखियूं ॾेई ॻाल्हि करणु नंढनि भाइरनि सां ॾाढ वारी ॻाल्हि थींदी। जेकॾहिं अहिड़ो बयानु पाणी कैनालनि सां मुंसलिक आहे त सख़्तु मज़म्मत कजे थी ऐं कैनाल हरगिज़ बर्दाश्त न कया वेंदा। पाकिस्तान किसान इत्तेहाद सिंध जे सदर चयो त मैडम मरियम नवाज़ पंहिंजो बयानु वापसि न वरितो त मुल्कगीर हड़ताल ऐं एहतिजाज कयो वेंदो। सिंधु दरिया में सिंध जे पुछड़ीअ ताईं सॼे मुल्क जो पाणी आहे, जंहिंमां पंजाब, बलूचिस्तान, KPK, गिलगित बल्तिस्तान ऐं सिंध पंहिंजे पंहिंजे हिसे जो पाणी इस्तेमालु करे सघनि था। अवाम में नफ़रत पैदा करण जहिड़ियूं ॻाल्हियूं न करणु खपनि। हुन चयो त हारियुनि खे फ़सलुनि जा सही रेट बि नथा ॾिना वञनि, हारियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। हुन चयो त सरकार जी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजे अवाम जी सार संभाल लाइ 2022 वारी बरसाती ॿोॾि सबबु तबाह थियल घरनि जे अॾावत लाइ ग़रीब हारियुनि ऐं पुरियतनि खे घर जूं रहियल क़िस्तूं जारी करे। PPP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं थींदड़ हारियुनि ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे। नाज़िम ॼामड़ो, कोशिश डिजिटल, गंबट।